प्यारी साथ संगत, जय जय नारायण 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 इन ही धुन सां सत्संग जी शुरुआत था कयूं। तव्हां सभिनीनि जो स्वागत आहे। देवर्षि नारद विरचित भक्ति सूत्र ते असां सत्संग श्रवण करे रहिया आहियूं ऐं देवर्षि नारद हमेशा इहा ई धुन ॻाईंदो रहंदो आहे, जय जय नारायण नारायण नारायण। उन देवर्षि नारद जा ही सूत्र आहिनि असांजे लाइ भक्ति जी व्याख्या सां भरियल सूत्र आहिनि, फार्मूला जिन ते असां सत्संग कंदासीं। 68 नंबर ताईं असां ॿुधोसीं। हाणे 69 भगतन जे बारे में अचे थो, जेके भगवान सां प्रेम कनि था, जेके भगत भगवान सां प्रेम कंदे भाव विभोर था थी वञनि, कंठ अवरुद्ध तो थी वञे, उन्हनि जे लाइ अचे थो, तीर्थी कुर्वन्ति तीर्थानि सुकर्मी कुर्वन्ति कर्माणि सच्छास्त्री कुर्वन्ति शास्त्राणि। अहिड़ा भगत, भगवान जा प्यारा भगत तीर्थन के सुतीर्थ करे छॾींदा आहिनि, सुकर्म के सुकर्म, शास्त्रन के सत्शास्त्र करे छॾींदा आहिनि। छा मतलब है हिन जो? जेको भगवान जो भगत आहे, भगवान सां जेको प्यार कंदो आहे, उनखे ख़बर न हूंदी आहे उनजी महिमा। वो जिते वेंदो आहे उहा जगह पवित्र थी वेंदी आहे, कल्ह ॿुधोसीं, पर तीर्थ भी थी वेंदी आहे उहा जगह जिते भगत निवास तो करे, जिते भगत जीवन चर्या गुजारे तो, जिते जिते लंघियो उहा जगह पावन पवित्र है, तीर्थ थी वञे। ऐं कॾहिं तीर्थ ते हली वञे, तीर्थ कंहिंखे चइबो आहे? तीर्थ उन जगह के चइबो आहे जिते महान चेतनाउनि, महापुरुषनि, संतनि, महात्माउनि पंहिंजो जीवन गुज़ारियो आहे, उहा जगह तीर्थ थी वेंदी आहे। ऐं ॿियो, जिते भगवान जा कुझु लीला चरित्र थिया आहिनि, जीअं वृंदावन तीर्थ आहे, गंगा नदी जा किनारा तीर्थ सभु कोन्हनि, ख़ासि ख़ासि जॻहियुनि खे तीर्थ चइबो आहे, जिन जॻहियुनि ते ऋषि मुनिनि चिंतन कयो आहे, चिंतन मनन कयो आहे, आध्यात्मिक स्थिति में अची करे साधना कई आहे, रहिया आहिनि, उहा जगह तीर्थ थी वेंदी आहे।
अहिड़ी जॻह ते अनेक माण्हू वेंदा रहंदा आहिनि तीर्थ ते। मलीन भी वेंदा आहिनि। अधिकतर माण्हू त वेंदो इन लाइ आहे कि तीर्थ यात्रा करे अचां त मुंहिंजा पाप धोपिजी पवंदा, ऐं वो तीर्थ यात्रा करे ईंदो आहे त अहंकार सां भरिजी वेंदो आहे, ऐं घणनि जे अॻियां दंभ कंदो आहे कि असां थी आया आहियूं न, इन करे वो ॾाढो सुठो थी वियो आहे हाणे, छो त असां थी आया आहियूं त विशेष ठही वियो आहे वो तीर्थ। पर भगत जॾहिं तीर्थ ते वेंदो आहे न, त भगत खे ख़बर कोन हूंदी आहे। भगत ॾाढो भाव विभोर थी वेंदो आहे तीर्थ ते, उनजी फ्रीक्वेंसी जुड़ी वेंदी आहे उन चेतना सां। वो तो उते रही करे भी पंहिंजो पाण खे भाग्यशाली सम्झंदो आहे, पर उनखे ख़बर कोन हूंदी आहे कि वो तीर्थ हिन जे अचण ते ख़ुशि थी रहियो आहे। वो स्थान, तीर्थ स्थान भगत के अचण सां भाव विभोर पियो थो थिए। भगत जी इहा ई सरलता आहे कि उनखे ख़बर ई कोन। भगत न को दंभ कंदो आहे, न को अभिमान कंदो आहे, असां ॿुधी चुका आहियूं। तो उनखे इहा बि ख़बर न पवंदी आहे कि तीर्थ मुंहिंजो इंतजार पियो करे। ही देवर्षि नारद जो सूत्र इहे ई पियो थो ॿुधाए कि भगत तीर्थ खे सुतीर्थ करे छॾींदो आहे, सुठो तीर्थ ठाहे छॾींदो आहे उनखे। कॾहिं कॾहिं ईअं बि थींदो अथव, तव्हां दरबार में अचो, तव्हां अगरि सुठा आहियो, मन सां सरल आहियो, दरबार में तीर्थ रूप आहे, इन तीर्थ रूप दरबार में तव्हां अचो, अगर तव्हां सरल आहियो, हृदय सां भोला भाला, भगवान सां प्रेम करण वारा, त शायदि तव्हांखे बि ख़बर न पए कि जंहिं ॾींहुं तव्हां न ईंदा आहियो, उन ॾींहुं दरबार जो जेको बि धणी आहे उहो तव्हांजो इंतजार कंदो आहे कि अॼु छो न आहे। पर इहो उन सां ई थींदो आहे जंहिंजो भाव आहे, जंहिंजो प्रेम आहे। प्रेम ॿिन्हिनि पासां पलजंदो आहे, ॿिन्हिनि पासां कमु कंदो आहे। जंहिंजो प्रेम आहे दरबार सां, उनखे ॾिसी उहो बि गुरु भी ख़ुशि थींदो आहे। चाहे गुरु ग्रंथ सम्झो या जेका भी चेतना तव्हां सम्झो, अनेक चेतनाऊं हूंदियूं आहिनि संतनि जूं, जिन दरबार खे वसाइण में पंहिंजो जीवन ॾेई छॾियो, उन्हनि संतनि जूं चेतनाऊं ख़ुशि थींदियूं आहिनि सुठे माण्हूअ जे अचण सां। उन्हनि खे लॻंदो आहे कि दरबार सुतीर्थ थी वई, तीर्थ मां अञा सुठो तीर्थ थी वई।
साज संगत जो प्यार वा खुद महर करो करतार वा खुद ज्ञान सा जित संतन जो अस्तान वाले साज संगत जो करतार वा खुद ज्ञान सा वो करम खुदाया तुझे मुझसे मिलाया है हर रोज सत्संग जी एक मौज बहानिया इन दरिया तेरा सजाया सिरात बिहारी कर शुक्राना दरबार का तीर्थ स्वरूप आहे ही पर जहिड़ी तरह दरबार में भी कॾहिं कॾहिं मलीन माण्हू अची वेंदा आहिनि माफ़ कजो मलीन कंहिंखे चइबो आहे तव्हां न आहियो छो त तव्हां सत्संगी आहियो इन सत्संग जे अलावा जेके मथो टेकण ईंदा आहिनि न मां उन्हनि जो हूअं त मुंहिंजो मतिलबु कान्हे पर कॾहिं कॾहिं कमु हूंदो आहे चकर हणंदो आहियां दरबार में त दर्शन थी वेंदो आहे महानुभावनि जो हिकु अमरात वेठो हिते हो पेर गुरनि जे तरफ़ करे चयोमांसि छा थियो भाई ठीकु त आहीं चई पेरनि में सूर आहे गोॾनि में चयोमांसि पेर सिधा कया अथई चई सूर आहे त चयोमांसि गुरनि ॾे पोइ हिकदमि हुन वापसि वकोड़ी चयोमांसि गुरनि जो भले कुझु बि थिए तोखे कंहिं चयो हूंदो कि ईअं करण सां तुंहिंजो सूर लही वेंदो कि न मुंहिंजो ध्यानु ई कोन हो अहिड़ा अनेक सुबुह जे टाइम ईंदा आहिनि माताऊं भेनरूं भावर सज्जण मलीन छो त सुबुह जो सत्संग कयूं नथा पाण तो जेको उन्हनि खे माहौल मिले थो जेको ॿियो उन्हनि खे मिले थो उनजे ॻाल्हाइण ॿोलाइण में उनखे लॻे थो शायदि ईअं करिणो आहे हिते त जेके मलीन अचनि था उन्हनि सां त गुरु त्रस्त हूंदो दरबार जो धणी इहो अखर अथव दरबार जो जेको बि मालिक आहे अदृश्य असां उन्हनि खे संत चऊं या भॻवान चऊं या गुरु ग्रंथ चऊं सदशास्त्र चऊं कोई त आहे चेतना कुछ त आहे दरबार जी वो त्रस्त थी वेंदो आहे अहिड़नि माण्हुनि सां पर जेॾी महिल सुठा बि ईंदा आहिनि न कॾहिं सुठा श्रद्धा वारा प्रेम वारा भाव वारा त पोइ दरबार जो धणी वरी नॉर्मल थी वेंदो आहे ऐं उन्हनि जे करे उहा चेतना टिकियल हूंदी आहे जॾहिं शाम जो सत्संग थींदो हूंदो त उन चेतना खे सुठो लॻंदो हूंदो सुबुह जो किन करे वञनि मानसिक रूप सां ऐं शाम जो शुद्ध सत्संग सां शुद्ध थींदी आहे दरबार तॾहिं मूं चयो कि सुठा माण्हू अचनि भीड़ न सुठा माण्हू अचनि स्वार्थी न जॾहिं कोई माण्हू साईं राम वटि वेंदा हुआ माण्हू ऐं लिकी छुपी करे दर्शन कंदा हुआ ऐं उहो संत ॻाल्हियूं बि ॾींदो वञ ॾाढियूं त तव्हां छा था सम्झो वो ॻाल्हियूं छो ॾींदो हो परेशान थी करे त्रस्त थी करे कि मायूं वरी चरियूं ख़ुशि थियनि कि अरे अरे ॻाल्हियूं बि गुल अथई अरे हुनजी पीड़ा त सम्झो हुन वीचारे जी त स्थिति इहो मूंखे हाणे थो महसूसु थिए थोरो थोरो कुझु कुझु
कि भाई असां जेको उद्देश्य खणी पिया था हलूं ऐं मूर्ख न ॿुधनि न सम्झनि न कुझु कनि त थोरो गुस्सो ईंदो आहे न, थोरो सो। तो मां सम्झी सघां थो हुननि संतनि जो त केॾी वॾी अवस्था हूंदी, त छो न ॻाल्हियूं निकिरंदियूं मुंहं मां। हुनजो उद्देश्य छा आहे ऐं ही छा पिया थियूं कनि। भॻवान जो सचो भगत उहो आहे जेको पंहिंजो ख़्यालु न करे, हुनजो ख़्यालु करे कि हुनखे मुंहिंजे करे तकलीफ़ न थिए। उहा कथा ॿुधी अथव, हिकु दफ़े अर्जन वियो किथे जंगल में, त हिकु ब्राह्मण तलवार टंगे बीठो हो। त अर्जन चयईंसि ब्राह्मण थी करे तलवार लटकाई अथव छो? ब्राह्मण चयईंसि छो त मां क्षत्रिय कोन आहियां, मां भगत आहियां भॻवान जो, पर मूंखे 4 ॼणनि खे मारणो आहे, उन लाइ तलवार रखी आहे। त उन में चयईंसि पहिरियों जेके भॻवान जो नाम बे टाइम जपींदा रहनि था, जेॾी महिल मन पए भॻवान जो नालो जप, उन सां भॻवान खे सभु कम छॾे ओॾा निहारणो थो पए, ओॾा ध्यानु थो ॾियणो पए कि मुंहिंजो के नाम जप उच्चारण कयो आहे, मूंखे कंहिं पुकारियो आहे स्वार्थ लाइ। जेके स्वार्थ लाइ पुकार कंदा आहिनि, भॻवान हीअ मुंहिंजी पुकार अथई जेॾी तेॾी महिल, त ब्राह्मण चए थो हीअ तलवार हिकु त उन्हनि जे लाइ रखी आहे जेके मुंहिंजे भॻवान खे डिस्टर्ब था कनि, भॻवान जो ख़्यालु नथा रखनि, पंहिंजो ई पिया था सोचनि। संत जो नथा सोचनि, पंहिंजो था सोचनि। तब संत करुणावान थींदा अथव, यादि रखिजो। एक सिर्फ बद्दुआ नहीं देते, बाकी संत क्या नहीं देते। असली सचो संत, खालिस शुद्ध संत पिटींदो कान्हे, बद्दुआ कान ॾींदो आहे। सही ॻाल्हि आहे, हुनजे गारियुनि में बि दुआ हूंदी आहे, पर इहा हुनजी करुणा आहे, तव्हांजो उपकार कान्हे। माण्हू चवनि मां हेॾो पंधु करे वियसि न, तॾहिं मूंखे मिलियूं गारियूं, फ्री में कोन मिलियूं। उहो बि पंहिंजे ई मथां खणंदियूं आहिनि कि मुंहिंजो प्रयास हो। त हुन चई हिकु त मूंखे हुननि खे तलवार हणणी आहे जेके भॻवान खे बे टाइम डिस्टर्ब कंदा रहंदा आहिनि, हुनजो सोचींदा ई कोन्हनि। ऐं ॿियो द्रौपदीअ नाले चयईंसि। ऐं टियों नारद जंहिंजा भक्ति सूत्र पिया था ॿुधो, उन लाइ छा चयईंसि? सॼो ॾींहुं नारायण नारायण। ऐं अर्जन जे लाइ चौथो चीज़, अर्जन लाइ जंहिं मुंहिंजे भॻवान खां रथ हलारायो। त इहा हिकु भाव आहे, इन में गहराई में न वञिजो कथा में। इन जो इहो अर्थ न कढिजो कि हाणे असां नाम न जपींदासीं, इन जो इहो अर्थ कान्हे। इन जो अर्थ आहे कि भॻवान जो सोचींदासीं। त जेके मलीन माण्हू आहिनि उहे तीर्थ खे बि ख़राबु करे छॾींदा आहिनि, दरबार खे बि ख़राबु करे छॾींदा आहिनि। ऐं जेके सुठा माण्हू आहिनि, सुठा खे मन सां उहे दरबार खे पवित्र कंदा आहिनि। त उहे हूंदा आहिनि हिकु या ॿ ॼणा, त तव्हां छो नथा ठहो हिकु या ॿ ॼणा? सुठो अवसर अथव, सभु त नथा ठही सघनि, पर सुठा ठहो न, भॻवान जे हिसाब सां, दुनिया जे हिसाब सां न, मुंहिंजे हिसाब सां बि न। मूंखे छा ॾेखारे इम्प्रेस कंदा? अञा ताईं हिकु सम्झ में आयो कोन अथव नारद भक्ति सूत्र, तव्हां मूंखे छा सम्झी सघंदा? त हीअ हले पियो थो, ॾाढो सुठो सूत्र आहे। नारद थो चए जेके भॻवान जा भगत, सचा भगत आहिनि न, उहे तीर्थ खे बि अञा पवित्र करे छॾींदा आहिनि। तीर्थ खे सुतीर्थ, जो तीर्थ बि सिकंदो आहे कि मूं वटि अचे हीअ। जॾहिं भागीरथ गंगा खे प्रार्थना कई हुई कि हे देवी गंगा अचो, धरतीअ ते अचो, गंगा जी कोन ईंदसि। हितां जा माण्हू ॾाढा बेकार आहिनि, स्वार्थी, मलीन, ऐं मां फुल पवित्र स्वच्छ गंगा जो जल ॾिठो अथव? हुतां शुरूअ में वञी ॾिसिजो, हेॾा न
कानपुर में या कलकत्ता में एॾा न, जितां अचे थी इन साइड ॾिसो, गंगा चए थी मां ईंदसि ऐं वरी हे मूंखे अपवित्र करे छॾींदा, ही त शुद्ध थी वेंदा, मां त वहंदी रहंदसि, पर मूंखे अपवित्र करे छॾींदा ही मलीन माण्हू, मन सां मलीन। त भागीरथ चयो इंस तां चिंता न कयो, जॾहिं भगवान जा भगत ईंदा न तव्हां वटि त तव्हां वरी पवित्र थी वेंदा। तॾहिं इन शर्त ते गंगा नदी आई, उन्हनि भगतनि जे करे, सच्चा भगत तीर्थ ते बि वञनि त तीर्थ बि सुशोभित थी वेंदो आहे। ऐं ॿियो नारद चए थो कर्म सुकर्म थी वेंदो आहे, तीर्थ सुतीर्थ ऐं कर्म सुकर्म। भगत भगवान जो भगत जेको कमु कंदो आहे उहो कमु मिसाल थी वेंदो आहे। ख़राब कमु बि कंदो, जंहिंखे माण्हू ख़राब चवंदा आहिनि, ख़राब कमु, भगत अगरि उहो कमु कंदो त उहो कमु सुंदर थी वेंदो। पंहिंजे सिंधी समाज में छा आहे, ॻाइण वॼाइण खे बाजो धुकड़ ख़राब कमु, कोई बाजो वॼाए ढोलक वॼाए त चवंदसि अरे नंढड़ो कमु शुरू कयो अथई यार, पर अगरि हिकु भगवान जो भगत ॻाइण शुरू करे त उहो ई कमु श्रेष्ठ थी वियो। साईं कंवर राम उहे ॻाइण वॼाइण नचण भगत जो कमु को सुठो आया। कोई भगत, तव्हां पंहिंजे ॿार खे भगत ठाहींदा छा कि छेर ॿधी करे नच, छो तव्हां स्टैंडर आहियो, वॾा महा स्टैंडर, पर उहो ई कमु साईं कंवर राम कयो त सभिनी भगतनि जो नालो रोशन थी वियो कि भक्ति सुठी शइ थींदी आहे। ईअं कोई बि कमु, जेको कमु सुठो न आहे, भगत अगरि उहो कमु हथ में खणंदो त उहो कमु सुठो थी वेंदो। इहो भक्तीअ जो प्रताप आहे, भक्तीअ जो। त कम जे चकर में न पइजो कि कहिड़ो कमु सुठो आहे कहिड़ो कमु ख़राबु आहे। नाटक नकल करण सां कुझु कोन थींदव। भक्ति वधाइजो, प्रेम वधाइजो। प्रेम सां जेको बि कमु कंदा उहो ई कमु श्रेष्ठ आहे। रविदास त जूता गंढिया, पर ॾाढो प्रेम सां, तल्लीन थी करे। सभिनी सदने त मांस विकिणियो, सैनो नाई हो, पर इन्हनि ॾाढो जेको बि कमु तव्हां प्रेम सां कंदा न, चाहे भॼन ॻायो पर प्रेम सां, नौटंकीअ सां न। कोई गावे रागी नादी बेदी बहु भांत कर, नहीं हर हर बीजे, जिना अंतर कपट विकार है, तिना रोए क्या कीजे। तहिड़ो कोई भी कमु, चाहे घर जी तव्हां रसोई ठाहियो, चाहे साफ़ सफ़ाई कयो, या पाण तयारु थियो त ॾाढो प्रेम सां भाव सां, त उहा ई कमु भक्ति थी, उहो ई कमु श्रेष्ठ थी वेंदो। सजना है मुझे सजना के लिए, सफ़ाई घर जी कंदे कंदे गानो ॻायो, जिंदगी प्यार का गीत है। त जेको कमु तव्हां उत्साह सां कंदा, तल्लीन थी करे कंदा, उहो ई कमु सुठो साबित थी वेंदो। नकल करण सां सुठो कमु बि ख़राबु थी वेंदो। तव्हां चाहे नकल कंहिं वॾे माण्हूअ जी कयो, तव्हां कई अथव न, त ख़राबु ई थी वेंदो। तव्हां मतिलबु तव्हां, ऐं तव्हां निजी पंहिंजे जेको कमु मिलियो आहे उन खे अगरि तव्हां प्रेम सां कंदा, उहो ई कमु श्रेष्ठ थी वेंदो, कमु ख़राबु कोन थींदो आहे। प्रेम न हुजे उहो ख़राबु थींदो आहे। त भगत तीर्थ खे सुतीर्थ, कर्म खे सुकर्म ऐं शास्त्रनि खे सत शास्त्र करे छॾींदो आहे। कोई भगत कंहिं शास्त्र खे खणे ऐं उनजो अध्ययन करे भाव विभोर थी वञे
ॿियनि खे ॿुधाए तो वो शास्त्र भी पंहिंजो पाण खे भाग्यशाली महसूस कंदो कि मूंखे खयो वियो, हिन भगत जे द्वारा मूंखे खोलियो वियो। कोई भगत गुरु ग्रंथ साहिब पढ़े तो गुरु ग्रंथ साहिब प्रसन्न थींदो आहे। भगत हुजणु खपे पर सचो प्रेमी, जीअं तव्हां आहियो अहिड़ा न, असली वैसा तारीफ़ ॿुधण लाइ तयारी वेठा आहियो भाई, जीअं तव्हां आहियो न ईअं अहिड़ा न त कहिड़ा। एतिरो पतो हुजणु खपे कि मां उहा न आहियां, जंहिं ॾींहुं तव्हां इहो महसूस कयव न मां न आहियां सची भक्तियाणी, तब शुरू थी वई भक्ति, तब भक्तिअ जी शुरूआत थी वई। मां न आहियां कुझु बि, नामे चंगी नामे गुणवंती, इहो आहे। इहो असां कीअं डिसाइड कंदासीं कि मां सुठी आहियां, या माण्हू डिसाइड कंदा छा? न, पोइ हुनखे ख़बर पइजी वेंदी आहे परमात्मा खे। त भगत शास्त्रनि खे सत शास्त्र करे छॾींदो आहे, माना भगत जेका ॻाल्हि चए उहा प्रमाण मञी वेंदी आहे। भगत अगरि चई छॾियो तो शास्त्र में हुजे चाहे न हुजे उहा ॻाल्हि प्रमाणिक आहे। छो त भगत स्वार्थ सां त चवंदो कोन्हे, लोभ सां चवंदो कोन्हे, अहंकार सां चवंदो कोन्हे, पक्षपात कंदो कोन्हे, संसार में हुनखे कुझु मान सम्मान बि तक खपे कान, तो वो जेको भी चवंदो उहो ई शास्त्र ठही वेंदो, उहो ई शास्त्र मञियो वेंदो। एक 70 नंबर सूत्र आहे तन्मया, जेका मां ॻाल्हि चई लीन थियण जी, कि भगत जेको हूंदो आहे उहो भॻवान में लीन थी चुको हूंदो आहे। जीअं नदी समुंड में वञी करे समुंड ठही वेंदी आहे, तीअं भगत भगवान सां मिली भगवान जो स्वरूप थी चुको हूंदो आहे। इन करे जिते भी वेंदो आहे उते तीर्थ ठही वेंदो आहे, जेको चवंदो आहे सत शास्त्र ठही वेंदो आहे। अच्छा, नदी समुंड में मिलंदी आहे त नदी समुंड ठही वेंदी आहे, पर अगरि हिकु बूंद समुंड में मिले त छा उहा समुंड न ठहंदी? उहा बि ठही वेंदी। जेको मिलंदो उहो ठही वेंदो। त असां भली नंढा हुजूं भली वॾा हुजूं, असां परमात्मा में लीन थी करे उन सां तन्मय थी सघूं था। मतलब असांजो अहंकार, असांजी बुद्धि, असांजो तन धन सब उन में लीन समर्पित थी वञे परमात्मा में। उहा एक अवस्था। शरीर तो रहंदो, ॿाहिरि कंहिंखे कुछ ख़बर कोन पवंदी, पर असां भीतर मां अहंकार विसर्जित करे चुका हूंदा आहियूं परमात्मा में। ये उहा अवस्था है समर्पण। इन करे वो भगत लीन थी करे कार्य कंदो आहे। ऐं अहिड़नि भगतनि जे लाइ देवर्षि नारद चए थो, इन्हनि खे ॾिसी करे, अहिड़े भगत खे ॾिसी उनजा पित्र पूर्वज ख़ुशि थींदा आहिनि, ॾाढा प्रसन्न थींदा आहिनि। पितृलोक थींदो आहे हिकिड़ो, जिते असांजा पूर्वज पित्र निवास कंदा आहिनि। तव्हां ॿुधो हूंदव पितृ दोष, माण्हू कोई ज्योतिषी या पंडित चवंदव कि तव्हांजे घर में पितृ दोष आहे, त पितृ दोष इहो ई थींदो आहे कि पितृ दुखी आहिनि, पितृ ख़ुशि कोन्हनि। उन्हनि उहो पितृ दोष दूर करण लाइ सिर्फ़ एतिरो माण्हू करे, भगवान जी भक्ति करे, तो उन भक्तिअ जो एॾो प्रभाव आहे जो पितृ तक प्रसन्न थी वेंदा आहिनि कि असांजे कुल में, असांजे वंश में हिकिड़ो भगत पैदा थी वियो, उहो ख़ुशि थींदा आहिनि पितृ।
पितृदोष नाश, घर में आनंद जो वातावरण थी वेंदो, भक्ति जो एडो प्रभाव आहे। ॿियो देवता नचण लॻंदा आहिनि, मोदन्ते पितरो नृत्यन्ति देवता। देवता नृत्य छो कंदा आहिनि? छो त हिकु भगत जॾहिं पैदा थींदो आहे त भॻवान खे बि हलचल थियण लॻंदी आहे। पोइ देवताउनि खे लॻंदो आहे कि हाणे इहो मुंहिंजो भगत जेको आहे न, इहो मुंहिंजो भगत धर्म, भॻवान खे लॻंदो आहे इहो मुंहिंजो भगत धर्म जो प्रचार कंदो, सॼे कल्याण जे, सॼे समाज जे लाइ कल्याणकारी थींदो, कि शुभ कर्म वधाईंदो। जेके माण्हू अधर्म जे तरफ़ अग्रसर आहिनि, ही भगत उन्हनि खे धर्म जे तरफ़ मोड़ींदो। पितरनि खे ख़ुशी थींदी आहे कि हीअ मुंहिंजो भगत पितरनि खे ऐं माण्हुनि खे सही दिशा ॾींदो, मुंहिंजे पूर्वजनि जो कुल जो उद्धार कंदो। त देवता बि ख़ुशि थींदा आहिनि, पितर बि ख़ुशि थींदा आहिनि, ऐं पृथ्वी सनात थी वेंदी आहे। पृथ्वीअ खे लॻंदो आहे कि भगत अची वियो आहे न, त हिन जे पुठियां भॻवान पाण अची वेंदो हिन धरतीअ ते। देवताउनि खे पंहिंजी ख़ुशी थींदी आहे, पितरनि खे पंहिंजी ख़ुशी, धरतीअ खे पंहिंजी ख़ुशी, केवल हिकु भगत जे उत्पन्न थियण सां, भगत जो आविर्भाव थियण सां। त एॾी वॾी महिमा आहे भक्ति जी। नारद चए थो, मोदन्ते पितरो नृत्यन्ति देवता सनाथा चेयम भूर्भुवती। ये धरती जेका आहे सा प्रसन्न थींदी आहे कि कोई महान महान भगत धरतीअ ते आयो, हाणे मां निश्चिंत आहियां। छो त जॾहिं अधर्म थींदो आहे न धरतीअ ते, धरती बोझ न खणी सघंदी आहे, पर बोझ हूंदो आहे न अधर्मियुनि जे करे। ऐं भॻवान अवतार तेसि ताईं कोन वठंदो जेसि ताईं उनजे भगत जी हानि न थींदी। भगत इन करे त निश्चिंत हूंदो आहे कि मुंहिंजो रखवालो हू वेठो आहे, निश्चिंत हूंदो आहे, डपु बिल्कुलु बि न कि उहो त हू मूंखे पाण ई बचाए वठंदो, जेको थियणो हूंदो उहो टेंशन हाणे भॻवान जो हूंदो आहे। त इन करे धरती ख़ुशि थी वेंदी आहे कि हाणे भगत हिकिड़ो आयो आहे धरतीअ ते, त इहो पाण ई भॻवान खे बि हिते प्रकट कंदो। त चयो हिकिड़ी गुरबाणी था ॻायूं अहिड़नि महान संतनि जे लाइ, भगतनि जे लाइ जेके धरतीअ ते मौजूदु आहिनि। गुरु अर्जन देव साहिब जन इहा गुरबाणी ॻाई आहे कि मां उन्हनि संतनि खां बलहार थो वञा। उन्हनि जो जनम ऐं मरण ॿई परोपकार जे लाइ थींदो आहे।
है।